दोस्तों अज रिव्यू कंदासीं सोप सीरियल पापनगर। जी हाँ दोस्तों, पापनगर जो अज रिव्यू कंदासीं। नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा आहिनि उनजी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं त आख़िर उन्हनि में छा थियण वारो आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे शेरदिल भी मैदान में लही चुको आहे। होॾां मल्हार खे भी ख़बर पइजी चुकी आहे त बलराज खान कहिड़े चकरनि में आहे। हाँ बलराज खान जा दुश्मन वधी विया आहिनि ऐं एको भी करे आहिनि, ॿधी भी करे चुका आहिनि। हाँ तव्हां ॾिसंदो तमामु जल्द जेको आहे बलराज खान जे पोयां ही बलायूं पवंदियूं ऐं बलराज खान भी मुड़ण वारे नमूने नाहे। बरहाल बलराज खान जे लाइ भी का ख़ैर जी ख़बर इहे कोन खयूं था अचनि। शेरदिल ख़ासि करे शेरदिल खे अञा ताईं सुठो मौक़ो नाहे मिलियो ऐं मल्हार खे भी। हाँ राबेल त 2-3 मौक़ा वरिता आहिनि, फायर मार भी कया अथई बलराज जे मथां, लेकिन हू जॾहिं हाणे हमलो कंदा ऐं होॾों रोशन खे छॾाइण जी कोशिशि कंदा, ज़बरदस्त सीन इहे अचण वारा आहिनि अचण वारे एपिसोडनि में ऐं उन्हनि में बहितरीनु कमु थियण वारो आहे। ऐं असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में ऐं ज़बरदस्त रिव्यू में मिलंदासीं। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे हिन खे सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।